अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां ताराजड़। नाज़रीन, असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में सिंध में जेके ड्रेनेज जो रिथाऊं आहिनि उन बाबति ॻाल्हि ॿोल कई हुई। उहो प्रोग्राम जेको आहे सो उहो अणपूरो रहिजी वियो, इन करे असां अॼु ॿीहर उन्हनि ड्रेनेज वारनि रिथाउनि जे बाबति ई ॻाल्हाईंदासीं हिन प्रोग्राम में। ऐं मूंसां गॾु अॼोके हिन प्रोग्राम में वरी मौजूदु आहिनि साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांखे ॿीहर भलीकार चवंदा। साईं, पाण गुज़िरियल प्रोग्राम में LBOD जी घणे भाङे ॻाल्हि कई, चौधरी वियर टाइडल लिंक जेके तबाहियूं कयूं, जेको इल डिज़ाइन थियल हो, जेको हाणे मञियो बि आहे वर्ल्ड बैंक बि, ऐं उनखे वरी हाणे नए सिरे उन सॼे प्रोजेक्ट खे ठाहिण जी ॻाल्हि बि थिए पई। पर हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदुसि, 90s में असां ॾिठो ड्रेनेज अकार्ड जूं ॻाल्हियूं हलियूं, जीअं मुल्क अंदरि पाणी जो मुआहिदो 91 वारो आहे, ईअं ई ड्रेनेज बाबति हिकिड़ो मुआहिदो थियणो हो सूबनि जे विच में। असां ॾिठो त सिंध में जेकॾहिं बलूचिस्तान जो पाणी आहे, पंजाब जो इहो पाणी आहे, उहो सॼो रुख करे थो सिंध, छो त समुंड आहे, त उहो सिंध खां थींदो उहो समुंड वञिणो हो ऐं उन हवाले सां हिकिड़ो अकार्ड थियणो हो। उहो अकार्ड असुलु उनजा बुनियादी मक़सदु छा हुआ अकार्ड करण जे पोयां, ऐं छो न थी सघियो, उनजा सबब तव्हांखे कहिड़ा था नज़र अचनि, ऐं अकार्ड न थियण जे करे सिंध खे कहिड़ो नुक़सानु थियो? साईं, हिकिड़ी ॻाल्हि जी मां वज़ाहत कयां त लास्ट टॉक में मूं शायदि ॻाल्हि कई त LBOD अर्ली 90s में वहाब शेख जे ज़माने ते उनखे थोरा तरदीद कंदुसि। इहो अर्ली 80s में नेगोशिएट थियो हो ऐं मिड 80s में हिन ते कमु शुरू थियो ऐं मिड 90s ताईं तक़रीबन इहो ख़तमु थी वियो हो। त उहा जेको थी सघे थो किन माण्हुनि खे इम्प्रेशन हुजे त उहो जो कमु जेका कोताही हुई। हाणे जेका ॻाल्हि तव्हांखे नेशनल ड्रेनेज प्रोग्राम जी, त इहो नेशनल ड्रेनेज प्रोग्राम जो छा आहे जो पंजाब जी हाँ, छाकाणि जो पंजाब जा जेके स्काप्स प्रोग्राम हुयो त हिकिड़े स्टेज ते हिननि जा जेके स्काप आहे जा माना मिठे पाणीअ में जेके हिननि ट्यूबवेल आहे जेके सब सरफेस ड्रेन्स आहे, त उन मां पाणी कढी करे बि हिन इस्तेमालु कयो। 1, 3, 4, 4 अहिड़ा स्काप्स आहे। तंहिंखां पोइ हिननि ॿिया एरिया वाइज़ स्काप शुरू कया जंहिंजे डिस्पोज़ल जो प्रॉब्लम 90s में इमर्ज थियणु लॻो। ऐं जंहिंमें तव्हांखे यादि आहे त जेको हिकिड़ो स्काप जो पाणी अञा ताईं घोटकीअ में अचे पियो। बिल्कुलु। इन खां पोइ इन खां मथे हिकिड़ो ॿियो स्काप ठहियो जंहिंजो पाणी हिननि डेज़र्ट में विधो मथे। त इहो जॾहिं इशूज़ पैदा थियणु लॻा त उन वक़्तु अंदाज़ो कोन हो त इहो केतिरो पाणी पंजाब मां केतिरो पाणी निकिरंदो काॾे वेंदो, छाकाणि जो जेको स्वीट वाटर हो सो त यूज़ कनि पिया या वाहन में विझनि पिया या ज़मीन में ॾियनि पिया, त उहो एॾो एडजस्ट थियो पियो वञे। पर कुझु पॉकेट्स अहिड़ा डेवलप थिया ख़ुशूसन बहावलपुर ऐं ॿिए इलाइक़े में जिते, त उन वक़्तु हिकिड़ो इहो इशू पैदा थियो। ॿियो इशू पैदा थियो त जेके सिंध में बि जेके वाटर लॉगिंग जी स्कीम्स उनजो बि डिस्पोज़ल लेफ्ट हैंड वारो थी वियो, राइट हैंड जो थियो, जंहिंमें बलूचिस्तान जे पाणी जो इशू थियो जेको पाण ॻाल्हायोसीं हैरदीन वग़ैरह जो। त हिननि हिकिड़ी स्ट्रेटजी ठाही त हिकिड़ो नेशनल ड्रेनेज जे प्रोग्राम सां हिकिड़ो नेशनल ड्रेनेज जे छाकाणि जो जे 91 में वाटर अकार्ड थियो त हिन जो हिकिड़ो ड्रेनेज जो अकार्ड थियणु घुरिजे। ऐं पोइ उन वक़्तु वर्ल्ड बैंक सां नेशनल ड्रेनेज जे प्रोग्राम NDP नेगोशिएट थी रहियो, इहो हिकिड़ो हुनजो पार्ट तसवुरु कयो वियो। उन जॾहिं ब्लू प्रिंट्स आयूं, दैट वॉज़ मिड 90s, त ब्लू प्रिंट्स में असां हुन ते मीन्स सिंध वारनि उन ते सख़्तु एतिराज़ु कयो, छाकाणि जो हुनजो जेको बि हुयो त इहो हिकिड़े क़िस्म जो वरी फिरी गिरी अची ॻाल्हि LBOD ते बीहे पई त घोटकीअ खे, छाकाणि हिन वक़्तु LBOD जेको सो नवाबशाह डिस्ट्रिक्ट ताईं इहो पहुचो, हिनखे एक्सटेंड करे घोटकीअ ताईं विझे, घोटकीअ खे एक्सटेंड करे रहीम यार ख़ान ताईं विझे। त पोइ जिते जिते जेको पंजाब जो जेको बि पाणी हो सो रहीम यार ख़ान खां पोइ घोटकीअ खां पोइ हेठि ख़ैरपुर खां इहे जेके रहियल स्काप्स आहे से सभु उन में विझी करे पोइ उहा ड्रेन आउट करे विझिजे। पोइ जॾहिं हुनजी कैपेसिटी वग़ैरह जेका ॾिठी वई आहे, जेका हुनजी ॾिठी वई, त इट वॉज़ सिंध लाइ तमामु इहो नुक़सानकार पे साबित थियो। इन करे सिंध में काफ़ी माण्हुनि काफ़ी हल्कनि इन ॻाल्हि जी मुखालफ़त कई। पर इहो हिकिड़ो प्लैन हुयो, इन प्लैन जा ब्लू प्रिंट्स तयारु थिया हुआ, इन बिल जी अलाइनमेंट तयारु थी, इन जा डिस्चार्जिस वग़ैरह थिया, कास्ट एस्टिमेट्स अंडर हुयूं। पर पोइ फाइनली जॾहिं रेज़िस्टेंस थियो, छाकाणि हिन में ॿ धुरियूं मेन धुरियूं ॿ हुयूं सिंध ऐं पंजाब, पर जो सिंध में रेज़िस्टेंस थियो त इन खे जेको आहे सो मतिलबु हिकु लिहाज़ खां चवंदुसि त मुलतवी कयो वियो, पर हाणे त इट इज़ नॉट इन द साइट। बिल्कुलु। बाय द टाइम जेके डेवलपमेंट्स थियूं त पंजाब जो ड्रेनेज जो प्रोग्राम बाय एंड लार्ज ख़तमु थी वियो। ख़तमु इन करे थी वियो त जेके बि हुनजा पंहिंजा स्काप्स आहे तंहिं पंहिंजो जेके बि हुनजो पाणीअ जा पंहिंजा रस्ता आहिनि घेरे घाट ठाहे छॾिया, हुते को अहिड़ो प्रॉब्लम कोन थियो त को LBOD वांगुरु को पाणी वापसि थो वहे या हीअं थो अचे, हूअं त अहिड़ी ॻाल्हि कोन थी। नंबर 1। नंबर 2,
त जेके हुननि जो जेके ॿियो जेको हुननि जो वाटर लॉग एरिया हुयूं, आहिस्ते आहिस्ते हुनजो वाटर यूज़ वधंदा विया, अंडरग्राउंड वाटर वधीक यूज़ थियो। त हाणे पंजाब में अॻिते हली प्रॉब्लम थींदो जेको ईस्ट पंजाब में थियो आहे, त दे आर माइनिंग द वाटर। जेको 45 MF जेकर रिचार्ज नथो थिए त हाणे पंजाब में पाणीअ जो इहो क्वालिटी जो प्रॉब्लम पैदा थियो आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त ईस्ट पंजाब में बि इहो घणो ट्यूबवेल ते हलियो कमु, त ईस्ट पंजाब में हाणे वॾे में वॾो प्रॉब्लम इन्वायरमेंटल डिग्रेडेशन आहे, डिफॉस्टेशन थी वई आहे, ॿेला जेके उते तबाह थी विया आहिनि, काफ़ी ज़मीन उते ख़राबु थी रही आहे। त इहो हिकिड़ो पंजाब में कुझु इलाइक़नि में इहो अंदेशो आहे त उते वाटर जी माइनिंग थींदी ऐं डिग्रेडेशन थींदी। जीअं बलूचिस्तान में थियो आहे, बलूचिस्तान में जंहिं तव्हां बिजली फ्री कई ऐं तव्हां ट्यूबवेल अलाउ कया, त उते हाणे बलूचिस्तान में कारेज़ ख़तमु थी वियो। कारेज़ वॉज़ अ नेचुरल ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई स्कीम्स हूंदियूं जेके कुदरती पोइ छा जो पाणी जो जर जो हेठि वेही त कारेज ख़तमु थी विया, कारेज सुकी विया, कोयटा जी पाणीअ जो प्रॉब्लम थी विया, जेके चइबो माइनिंग ऑफ वाटर, माना जेका लिमिटेड कैपेसिटी। पंजाब में इहो प्रोग्राम इमर्ज थींदो, पर वाटर लॉगिंग सेल जो उल्टो प्रोग्राम थींदो, त जंहिंमें पाणी दफ़ा हेठि लही वेंदो, वाटर लॉगिंग पाणी मथे ईंदो आहे, हिन जो पाणी हेठि हली वेंदो। त हिन वक़्तु जेको पाकिस्तान जो जेको बि ड्रेनेज जो प्रोग्राम आहे, जेके बि ड्रेनेज जो स्कीम सिर्फ़ु वाबदा जो या सूबनि में, त मूंखे सवाइ 2 या 3 स्कीम्स जेके सिंध में आहिनि, किथे बि ड्रेनेज जो प्रॉब्लम मूंखे नज़र कोन थो अचे। माना हिन करे नेशनल ड्रेनेज प्रोग्राम कंसेप्ट इज़ ओवर। हाणे अचूं त NDP ते। जॾहिं LBOD जीअं मूं तव्हांखे ॿुधायो 90s में LBOD जे फेल्यूअर जा LBOD जा जेके अंदेशा आहे या कुझु रेजिडुअल वर्क्स आहे LBOD, छाकाणि LBOD जेको सो वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक, ODA माना त ओवरसीज़ डेवलपमेंट एजेंसी UK, इन्हनि टिनी जो ऐं एशियन डेवलपमेंट 4-5 जो इहो कंसोर्शियम हो जंहिंमें फंड थिए पियो। हर हिकु कंसोर्शियम जो पंहिंजो पीरियड हो, त जो पीरियड ख़तमु थिए थो उहे विदड्रा कंदा विया पार्टनर्स। आख़िर में वर्ल्ड बैंक जेको मेजर पार्टनर हो, तंहिं चयो त हाणे जेके बि LBOD जेके रेजिडुअल वर्क्स आहिनि, तॾहिं डैमेजिस कोन थिया। रेजिडुअल वर्क्स या त कुझु नारा कैनाल जा कम आहे, कुझु मिठाड़ू कैनाल जा कम आहे, ऐं कुझु चोटियारी लेक जा कम आहे। त इन्हनि खे रेजिडुअल वर्क्स खे कीअं इम्प्रूव कजे, त उन लाइ हिननि ॿियो पैकेज आंदो जेको नेशनल ड्रेनेज प्रोग्राम जे नाले सां आयो। छाकाणि जो वर्ल्ड बैंक वरी सिंध में अकेलो न पई कमु करणु चाहे, त हिन सभिनी सूबनि खे इन्वॉल्व कयो, पर उन में हिननि जो स्कोप ईअं वधायो त किथे वाटर मैनेजमेंट जूं स्कीम्सूं, किथे ऑन फार्म वाटर मैनेजमेंट जूं स्कीमूं, किथे ट्यूबवेल जूं स्कीमूं, किथे असांजो ड्रेनेज स्कीम, हिकिड़ो मल्टीपर्पज़ प्रोजेक्ट हो। पर हुन जी जेका मेन जेको हुन थ्रस्ट आहे इंस्टीट्यूशनल रिफॉर्म्स। सही, जीअं तव्हां IMF जो तव्हां एग्रीमेंट में वियो त तव्हांखे इंस्टीट्यूशनल रिफॉर्म सजेस्ट कया उन्हनि, बाबा GST वधायो, टैक्स बेस बचायो, सब्सिडीज़ घटायो, पावर सेक्टर खे इम्प्रूव कयो, वग़ैरह वग़ैरह। त इहो जेको टाई अप जेको कंदा आहिनि, जेके इंस्टीट्यूशनल रिफॉर्म चवंदा आहिनि, जेकॾहिं तव्हां पावर सेक्टर में वेंदो त 91 में जॾहिं वर्ल्ड बैंक एनर्जी सेक्टर लोन ॾिनो त हुननि अगेन दे टॉक्ड अबाउट द इंस्टीट्यूशनल रिफॉर्म्स। उन वक़्तु इंस्टीट्यूशनल रिफॉर्म पावर सेक्टर कहिड़ा त तव्हां जनरेशन प्राइवेट सेक्टर खे ॾींदो, यू विल टेक ऑफ द जनरेशन, पब्लिक सेक्टर इन्वेस्टमेंट बंदि थींदी, वर्ल्ड बैंक तव्हांखे हिकिड़ी विंडो ॾींदी जेको तव्हांखे पैसा मिलंदा, तव्हां पावर हाउस हणो, पावर टैरिफ वधाईंदो, चोरी घटि कंदो, इहो हिकिड़ो, ऐं तंहिंखां पोइ 8-9 कंपनियूं ठाहींदो, इहो हिकिड़ो इंस्टीट्यूशनल रिफॉर्म्स हुया। त सिमिलरली NDP सां इंस्टीट्यूशनल रिफॉर्म जेको मदो, जंहिंमें वॾे में वॾो इंस्टीट्यूशनल रिफॉर्म इहो हो त अव्हां इरिगेशन खां डिपार्टमेंट को कढी करे तव्हां अथॉरिटीज़ ठाहींदो, इंडिपेंडेंट अथॉरिटी, सीडा पीडा, उन जा बाक़ाइदे तव्हांखे पहिरियों लॉ ठाहिणो पवंदो। त जंहिंजे करे जॾहिं एग्रीमेंट तव्हांजो नेगोशिएट थिए थो पियो, इहो थो थिए तव्हांजो 92 में तव्हां नेगोशिएट शुरू कयो, 96 में वञी इहो फाइनल थिए थो पियो, ऐं 96 में जॾहिं फाइनल थिए थो त सीडा एक्ट पहिरियों दफ़ो 97 में अचे थो पियो। सही, तव्हांखे मूं ॿुधायो न, जीअं उहो थियो त सीडा एक्ट आयो ऐं पीडा एक्ट आयो। उन में मेजर जेके ॻाल्हियूं हुयूं त अव्हां पब्लिक पार्टिसिपेशन कंदो। सीडा जेका हुई इट विल बी एट द अथॉरिटी लाइक वापडा, उनखे पंहिंजा टैक्सेशन जा पावर हूंदा, उहे उन जा मेंबर जेके आहिनि से पार्टी गवर्नमेंट जे कंसेंट रखिया वेंदा, फार्मर्स एसोसिएशन ठहंदियूं, उहे उन में शेयर होल्डर्स हूंदा, स्टेक होल्डर्स उनखे मैनेज कंदा, ऐं अव्हां आहिस्ते आहिस्ते वाटर टैरिफ वधाईंदव, ऐं उन में पंहिंजो जीअं ॾिसो अथॉरिटी इन करे ठहंदियूं त जीअं तव्हां रिकवरीज़ करे ऐं पंहिंजो कमु हलायो। नेशनल हाईवे अथॉरिटी बि इन करे ठही त तव्हां पैसा उगाड़ियो टोल टैक्स जे ज़रिए, या जेका रोड्स मिलनि प्रॉपर्टी विकिणी पैसा उगाड़े तव्हां हलायो। वापदा बि अथॉरिटी इन करे ठही आहे त वापदा खे जेका वापदा जो जेको ख़र्चु आहे
वापदा खे रिकरिंग बजट कोन मिलंदी आहे। जेको डेवलपमेंट प्रोग्राम जेको वापदा एग्जीक्यूट कंदी आहे उन जो 15% अथॉरिटी पंहिंजे खाते में खणंदी आहे। इन करे मिसाल तौरु जेकॾहिं LBOD ते 90 अरब ख़र्च थियो त इन मां तक़रीबन 20 अरब हलिया विया वापदा जे ख़र्च में, 20 अरब हलिया विया IDC माना इंट्रस्ट ड्यूरिंग कंस्ट्रक्शन। अथॉरिटीज़ खे पैसा जेके आहिनि से ग्रांट तौरु न मिलंदा आहिनि, जीअं सूबनि खे मिलंदा आहिनि। अथॉरिटीज़ खे पैसा लोन मिलंदा आहिनि या ॿाहिरों लोन रेज़ कंदियूं आहिनि। तंहिंजे करे अथॉरिटीज़ जा जेके प्रोग्राम हूंदा आहिनि से वेरी कॉस्टली। जेको जेकर तव्हां ॾिसंदव त जेका मिसाल त LBOD आहे त जेको फिज़िकल वर्क्स ते ख़र्चु थियो हूंदो सो सिर्फ़ु 40 अरब हूंदो, 50 अरब ओवर हेड्स ते ख़र्चु थियो, माना इंट्रस्ट ड्यूरिंग कंस्ट्रक्शन ऐं वापदा जो ओवर हेड्स। तंहिंजे करे जॾहिं लास्ट टाइम पाण ॻाल्हायोसीं RBOD ते त मुशर्रफ चयो त इहो 84 अरब जो वापदा वॾो प्रोग्राम रखियो आहे। त 84 अरब जे प्रोग्राम में मुंहिंजे जेके एस्टिमेट लॻनि थियूं त घटि में घटि 30 अरब हूंदो इंट्रस्ट ड्यूरिंग कंस्ट्रक्शन जो लोन वठी कंदी, ॿियो वापदा जा पंहिंजा ओवर हेड्स हूंदा। त कमु उहो 20-30 अरबनि जो हुयो। त जॾहिं सिंध गवर्नमेंट इहो प्रोजेक्ट खयो त इन में इहे ॿ शयूं कोन, IDC बि कोन हो ऐं जेके आहे पंहिंजा ओवर हेड्स कंट्रेक्टर ख़र्चु हो। इन करे हिननि पंहिंजो कंट्रेक्टर एंगेज करे ऐं उहो जेको आहे सो 14 अरब ते थियो, पर पोइ 30 अरब ते थियो। त इन जे करे अथॉरिटीज़ इन करे ठहियूं त पीडा ऐं सीडा त हिकिड़ो इंडिपेंडेंट अदारा हुजनि, गवर्नमेंट को अलॻि हुजनि, उन्हनि खे ट्रायल टेस्ट बेस ते इन्हनि कुझु सर्किल्स ॾिना। पर अनफॉर्चुनेटली उहो लॉ वरी सिंध में, पंजाब में अञा त हले थो, पीडा जो एक्ट जेको हले थो ऐं उन जे तहत हिकिड़ी 2 सर्किल आहे जेके कमु कनि था। सिंध में उनखे वरी चेंज कयो वियो। उते हिकिड़ो वर्ल्ड बैंक जो जॾहिं प्रोजेक्ट आयो त ब्रिगेडियर अब्दुल हक उते हुयो, जंहिं हुनखे वरी पोइ SWMO उनखे चवनि था, सिंध वाटर मैनेजमेंट ऑर्डिनेंस 2002। त उन में थोरी उन उहो जेको पीडा वारो जेको या सीडा वारो जेको हुयो उनजी थोरी नोयत बदिलजी वई। पोइ इहो जेको थियो उन जेको थियो त सिंध वाटर मैनेजमेंट ऑर्डिनेंस 2002, उन में थोरी हैत बदिली, पर सीडा बरक़रार रही ऐं सीडा जा फंक्शन्स बि बरक़रार रहिया। पर इन में इन सॼे दौर में इहो थियो आहे त इहे जेके बि जेके रिफॉर्म्स जेके हुया NDP जो हिसो, उहे रिफॉर्म्स इम्प्लीमेंट कोन थिया। जितां IMF जा रिफॉर्म्स न कया, बिल्कुलु लोन एक्सपायर थी वियो। एनर्जी रिफॉर्म्स अञा ताईं इम्प्लीमेंट कोन थिया आहिनि। अञा ताईं जे जनरेशन जेके डिस्कोस ठहियूं त पावर प्राइवेटाइज़ेशन ते डिस्को कंपनीज़ बि प्राइवेटाइज़ हिकिड़ो शेड्यूल हुन ॾिनो, उहो कोन थी सघियो। त अहिड़े नमूने ही बि जेके एग्रीमेंट आहे जेको जेकर सीडा जो जेका तालुक आहे, सीडा इज़ नॉट परफॉर्मिंग एज इट वाज सपोज टू परफॉर्म। जेको एक्ट जे तहत हो त इंडिपेंडेंट हूंदी। अञा ताईं सीडा जो ख़बर न आहे त चेयरमैन केरु कंदो, कॾहिं चवंदा आहिनि मिनिस्टर चेयरमैन थींदो, कॾहिं चवंदा आहिनि त बोर्ड जो को वर्ल्ड बैंक। त इन में छा थियणो हो त हिकिड़ो इंडिपेंडेंट हिकिड़ी बॉडी ठहिणी, इंडिपेंडेंट जेको बोर्ड ठहिणो, जेको गवर्नमेंट को निकिरी करे अलॻि फ़ैसिला करे, अलॻि करे ऐं उहे रिफॉर्म्स करे। ऐं उहे रिफॉर्म्स जेके आहिनि से अञा ताईं कोन थिया आहिनि। दो सीडा इज़ देयर, बट टू माई नॉलेज इट इज़ अ इनइफेक्टिव बॉडी ऐं इट इज़ इन कंट्राडिक्शन्स विथ इरिगेशन डिपार्टमेंट। इन करे जेको सिंध में घणनि हंधनि ते मिसमैनेजमेंट थी, LBOD बर्बादी थी, इन हिकिड़ो सबबु इहो बि आहे त सीडा इरिगेशन डिपार्टमेंट जी पाण में इक्वेशन उहा न आहे जेका हुअणु घुरिजे। त सर इहे रिफॉर्म न थी सघिया, इन करे NDP ख़तमु थी वियो। NDP जेको थोरो घणो ख़तमु थियो, पर NDP जो जेको स्पिरिट हुयो सो तबाह थी वियो ऐं उन जे करे NDP जी बि इट इज़ नॉट अ सक्सेस स्टोरी। बाक़ी जेके पैसा आया, कुझु पैसा ख़र्च थिया, सिंध में बि ख़र्च थिया, ॿियनि हंधनि ते बि ख़र्च थिया, उहो कर्ज़ु असांजे ॻिचे पइजी वियो। पर जेको मतिलबु हुयो NDP जो त रिफॉर्म्स अचनि, नेशनल ड्रेनेज प्रोग्राम ठहे ऐं उनजो सभु कुझु थिए, उहो कोन थी सघे। सर हाणे जीअं सीडा आहे, इरिगेशन डिपार्टमेंट में पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, जेके मुख़्तलिफ़ तव्हां जीअं ॻाल्हि कई त हुनखे कुझु टैक्सिस बि लॻाइणा हुआ, इख़्तियार हो सीडा खे, ऐं ॿिया जेके रिफॉर्म्स आणा हुआ उहे न थिया। त हिक ॿिए सां टकरा में उन करे वधीक नुक़सानु कोन पियो थिए। तव्हां सम्झो था त सिंध में जेको नुक़सान जे अलावा ॻाल्हि आहे त रिस्पॉन्सिबिलिटी कोन थी थिए पई न। जीअं लास्ट टाइम तव्हां ॾिसो त LBOD यको जहिड़ो हुयो त भई सीडा जे करे थियो, हुन चयो त इरिगेशन जे करे थियो। वरी सुवाल थियो पैसा कंहिंखे ॾियूं, सीडा खे ॾियूं या इरिगेशन खे ॾियूं, गवर्नमेंट जा पैसा कंहिंखे ॾियूं, डोनर जा पैसा किथे मिलनि। ऐं हीअ जॾहिं विसिप ईंदो त विसिप में बि तव्हांखे इहे इशू नज़र ईंदा। छाकाणि हिन वक़्तु विसिप खे सॼो कंडक्ट सीडा थो करे, इरिगेशन डिपार्टमेंट सो कॉल्ड ईअं वेठो आहे ॿाहिरि निकितो, पोइ सुभाणे जेकर गड़बड़ी कयो त मूंखे त ख़बर ई कोन्हे सीडा कयो आहे। सीडा चवंदी भई गवर्नमेंट त तव्हां आहियो, मां त तव्हांजो एजेंट थी पे कमु कयो।
पर छा आहे जो पोइ इन करे पोइ सीडा जी मैनेजमेंट जेका आहे सा ॾाढी कंफ्यूजन में रहे थी। सीडा जा जेके MDs अचनि था से हिकु कहिड़े वक़्त लाइ कॾहिं कहिड़ी क्वालिफिकेशन कहिड़ी क्वालिफिकेशन, वर्ल्ड बैंक जो इंटरवेंशन अलॻि आहे, सीडा जो पंहिंजो वजूदु अलॻि आहे, सीडा जा जेके ॿिया रोल आहिनि, फार्मर एसोसिएशन, वाटर टेरिफ वधाइणु, इम्प्रूवमेंट करणु, सिस्टम खे सुधारणु, माण्हुनि खे एजुकेट करणु, उन में आई डोंट सी एनी इम्प्रूवमेंट। भई ठीकु आहे, को सीडा जो जेको सिस्टम आहे सो वधीक सुठो हुजे ऐं इरिगेशन जो ख़राबु हुजे, बोथ आर इक्वली गुड आर बैड। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि छाकाणि जो असांजी नियत कोन्हे, वी आर नॉट सीरियसली अटेंडिंग टू द इशूज़, इन करे तव्हां अॻिते हली करे अञा वधीक तबाही ते बाहिस थी। चलो सर, टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन, साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जिन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अचूं था नंढड़ी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। असां सां गॾु आहिनि साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जिन, ऐं असां ॻाल्हायूं पिया सिंध में जेके ड्रेनेज जूं मुख़्तलिफ़ रिथाऊं आहिनि उन बाबति। साईं, LBOD ते पाण थोरो घणो ॻाल्हायो गुज़िरियल प्रोग्राम में। RBOD वारो जेको प्रोजेक्ट जेके जनरल मुशरफ तमामु हिकिड़ो वॾी पंहिंजी कामयाबी करार ॾिनो हो, ऐं उनजा जेके तमामु जीअं ज़िक्र कयो त 80 अरब रुपया वापडा लॻाया, सिंध गवर्नमेंट उनखे 14 अरब कयो, पोइ 30 अरब थियो। पर RBOD असां ॾिठो त जेके गुज़िरियल बोर्ड आई उन में बि तमामु घणो स्ट्रक्चर तबाह थियो RBOD जो, पर RBOD अञा ताईं समुंड ताईं पहुची न आहे सघी, ऐं हिन वक़्तु असांखे को कमु बि थींदे ख़ासि नज़र नथो अचे। इहा ॻाल्हि सही ॻाल्हि आहे न, इहा ॻाल्हि नियतुनि जी ॻाल्हि आहे त जेके तव्हां जेके यू आर नॉट सीरियस अबाउट द इशूज़, त पोइ तव्हांजा जीअं ॿिया इशू तव्हांजा रहिजी विया आहिनि। त जॾहिं गवर्नमेंट जी नियत जी ॻाल्हि कयूं था त उहो काफ़ी पॉलिटिशियन ॾिसण में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, नियत ॿी हूंदी आहे, नियत न हूंदी आहे, ऑन पेपर सभु शइ हूंदी आहे, पर उहा ॻाल्हि थींदी कोन्हे। त हिन में हिकिड़ो ॻाल्हि पाण जॾहिं सीडा जो हिकिड़ो जेको ॿियो जेको मतिलबु जॾहिं मूं ॻाल्हि पे कई वाटर रेट जी ऐं सीडा खे जेको रखियो वियो त तव्हां वाटर रेट बैलेंस कयो, छाकाणि दुनिया में अचे थो त कास्ट ऑफ सर्विस, जेको तव्हां पाणी जेको तव्हां वठो था त जेको उन ते ख़र्चु थिए थो उन कास्ट त ॾियो न। हाणे बिजली जी तव्हां कास्ट ॾियो पिया, गवर्नमेंट सब्सिडी ॾिए थी, पर आख़िर में हली करे तव्हांखे ॾियणी पवंदी जेतिरे यूनिट पैदा थिए, त वाटर जी कास्ट छो न ॾिजे। ऐं वाटर जी कास्ट जेका असां जेको हिन वक़्तु जेको असांजो सिंध ऐं पंजाब जो जेको थोरी तव्हांखे कंपेयर ॾींदुसि, असां ॿई जेके हुकूमतूं जेके आहिनि से फेल थियूं थियनि पियूं। त हार्डली, ऐं मूं वटि गुज़िरियल 7 सालनि जी डेटा आहे, त हार्डली असां जेको सिंध में जेका कास्ट वर्सिस रिकवरी, एक्सपेंडिचर रिकवरी, इट वेरीज़ फ्रॉम 1.6% टू 14%। सही, माना के साल अहिड़ा आहिनि जिते ख़र्चु थिया, लास्ट 2 साल आहे त ॿोॾि जे करे तमामु घणो ख़र्चु थियो सिस्टम ते। हिकिड़े साल 8 अरब थियो, ॿिए साल 9 अरब थियो, पर रिकवरी जेका असांजी वाटर रेट में जेका थिए थी 200 250, तव्हां इमेजिन कंदो त 227 मिलियन जेका रिकवरी थी आहे 7-8 में, ऐं 12-13 में 268 थी आहे। हिन हेॾी इरिगेशन वधी वई, हेॾी आबादियूं वधी वियूं, हेॾा रेट वधी विया, तव्हां टाई अप कोन था कयो। कणिक जेका आहे 300 खां 1000 रुपया मण थी वई, सभु फसलुनि जा रेट एॾा वधी विया, ज़मीनदार अरबपति थी विया, सरकार जी हालत इहा आहे त 227 268 5 सालनि खां पोइ माना सिर्फ़ु 4 करोड़ रिकवरी थिए ई कोन थी न, रिकवरी थिए ई कोन थी, सॼो सिस्टम जेको तबाह थियल आहे। पंजाब में रुॻो एतिरो आहे त पंजाब में 9 अरब रुपया ख़र्चु आहे ऐं 3 अरब रिकवरी आहे, उते 1/3 थो थिए पियो। पर असां वटि जीअं ॿुधायांव त एवरेज जे तव्हां कढंदो 4-5 सालनि जो गॾे त बि तव्हांजो 10% खां मथे कोन वधंदो। सर, उन जो सबबु छा आहे? रिकवरी नथी थिए न, आबियाने बि कोन थी थिए, ड्रेनेज सेस बि कोन थी थिए पई, छाकाणि जो इन में वरी पोइ जहिड़ो आहे इरिगेशन ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट जो का हिकिड़ी एजेंसी कोन्हे। हे रेवेन्यू डिपार्टमेंट वारा पंहिंजी पड़ताल करे अचनि था पिया, उनजो पंहिंजो हिसाब किताब अलॻि आहे। इरिगेशन चवनि था त असां पाणी ॾियूं था, बाबा सुवाल आहे त को हिकिड़ी रिस्पॉन्सिबल अथॉरिटी हुजे ऐं छो न वधे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, जॾहिं तव्हांजूं आमदनियूं वधनि थियूं, जॾहिं तव्हांजी प्रोडक्शन वधे थी, जॾहिं तव्हांजी कास्ट वधे थी, त तव्हां छो न था पाणी जो आबियानो वधायो। पर अनफॉर्चुनेटली जेके हेड ज़मीनदारीअ सां रिलेटेड आहिनि, लैंड रेवेन्यू, एग्रीकल्चर इनकम टैक्स, वाटर रेट ऐं जेके ॿिया हिन सां गॾु इहे टैक्सिस में सिंध में 10 सालनि खां का चेंज कोन थी अचे, साॻी शरह हलंदी अचे। शरह छा मतिलबु त इम्प्रूवमेंट कोन थी, पैसा कोन था अचनि। पोइ इन करे हिकिड़ो जेका धुर जेका आहे उहो चवंदा बाबा तव्हां अर्बन प्रॉपर्टी टैक्स 4 दफ़ा वधायो, मोटी करे 4 दफ़ा वधायो, जेके अर्बनाइज़ टैक्सिस से त तव्हां ॾहूं करे छॾियूं, जेके तव्हांजूं पंहिंजूं टैक्सिस इट इज़ अ डेकटम। इहो हिकिड़ो इशू ॾिसो न, सोचण जी ॻाल्हि आई आहे त रुॻो असां केस ताईं तव्हां असां हिनखे सब्सिडाइज़ कंदा रहिया त इट विल क्रिएट प्रॉब्लम। त
त इहो जेको वॾे में वॾो प्रॉब्लम जेको थियो त इंस्टीट्यूट रिफॉर्म नाकाम थिया, असां फेल थियासीं। हाणे प्लैनिंग कमीशन बि हिकिड़ो पेपर कढियो, बाबा वाटर शुड बी चार्ज प्रॉपरली। हिते को मैक्सिको में असांजी टीम्स में माण्हू ॾिसी आया त बाबा जेको वाटर रेट वधंदो थो रहे पियो, असां वटि वाटर रेट कोन थो वधे। जेको ज़रूरी मक़सदनि लाइ पाणी इस्तेमालु थिए थो उनजो रेट वधणु खपे। बिल्कुलु वधणु खपे, छो न वधे खपे। सही। ॾिसो न, जेकर तव्हांखे सीडीए पीअण जो पाणी ॾिए थी, उहो रेट तव्हांखे 10 साल अॻु ॿियो अॼु ॿियो पाणी आहे। बिल्कुलु। बिजली जेको पावर तव्हांखे मिले थो, उहो जेको फर्टिलाइज़र जेको तव्हांखे मिले थो, एग्रीकल्चर जो इनपुट वाटर आहे न, जी हा। त उनजो बि रेट वधणु घुरिजे न। जॾहिं ॿिया इनपुट जो रेट वधे थो पियो ऐं तव्हांजे आउटपुट जी प्राइस वधे थी पई, त पोइ तव्हांजो छो तव्हां वाटर रेट छो न वधे? ऐं बाक़ाइदो असेसमेंट वधे, पर न का एग्रीकल्चर लॉबी ते हिनखे प्ले करे, ऐं जेके असांजे एसोसिएशन्स टॉकिंग फॉर द उन बेनिफिट्स ऐं पंहिंजे फर्ज़नि ते ॻाल्हि कोन था कनि पिया। ऐं जेको नंबर 1, नंबर 2 ॿिया जेका असांजी जेका सोसाइटी हाणे पंजाब में जेके बि इशू एग्रीकल्चर या इरीगेशन रिलेटेड इशू था, पाण टीवी ते ॾिठो हूंदो, हिकिड़ो हमीद मली आहे एग्रीकल्चर फार्मर्स एसोसिएशन जो, ॿियो मोहम्मद इब्राहिम आहे। दे आर वेरी वोकल। उहो कलाबाग डैम को वठी करे वाटर ड्रेनेज टैक्स जे हर ॻाल्हि ते ॻाल्हाईंदा, दे आर वेरी एक्टिव। असांजी लॉबीज़ जेके आहिनि से रुॻो पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि कंदियूं, बाक़ी का ओवरऑल जेको सूबे जो फ़ाइदो थिए, ओवरऑल सेक्टर जा रिफॉर्म्स आहिनि, मां हुते उन्हनि जी का बि स्टेटमेंट का उनजो फॉलोअप कोन थो ॾिसां पियो। हालांकि असांजा जेके इरीगेशन एग्रीकल्चर जा प्रॉब्लम आहिनि से पंजाब खां 10 दफ़ा वधीक आहिनि, बिल्कुलु हर लिहाज़ खां वधीक आहिनि। ऐं असांजी गवर्नमेंट ऐं असांजी बॉडीज़ दे आर नॉट एज़ दे आर डॉर्मेंट एज़ दे वर, सवाइ 2-3 इंडिविजुअल्स जे तव्हां 10 साल खां ॾिसो पिया, सवाइ इदरीस साहिब जे ॿियो को माण्हू लिखे कोन थो, को माण्हू कोन थो हिनखे सप्लीमेंट करे। हिकिड़ो माण्हू आहे जेको जेको वार थो विढ़े तव्हांजे लाइ वेठो हर सेक्टर ते। अॼु बि इदरीस साहिब जेको आहे सो सखर बराज ऐं उलरा जागीर बंदि ते बीठो आहे, जस्ट लुकिंग इट टू फ्री ऑफ चार्ज। हिकिड़ो माण्हू तव्हां लाइ सर्विस थो ॾिए पियो, पर असांजी ॿी जेका सॼी सोसाइटी जेका माना हिन जनरेशन में त मुंहिंजे ख़्याल में आख़िरी माण्हू इहो बचियो आहे जेको कुझु करे थो, बाक़ी माण्हू न करण जी ॻाल्हि, माण्हू खे नॉलेज बि पढ़नि बि कोन था, ॾिसनि बि कोन था। ख़ैर अचूं था पंहिंजे तव्हां वारी ॻाल्हि ते। त हाणे आरबीओटी ते अचण खां अॻु तव्हां चओ त इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि। पंजाब जा जीअं तव्हां हामिद मली जी ऐं ॿियनि जी ॻाल्हि कई, त हू हुननि जी हिकिड़ी मौक़िफ़ आहे, हू चवनि था त सिंध में फी एकड़ जेको पाणी जी बिल्कुलु सही मौक़िफ़ आहे हुनजो, उनखे तव्हांखे कंट्रैक्ट इन करे ई सिम ऐं कलर वधियो आहे। तव्हां वटि तव्हां वाटर अकाउंट में तव्हांखे 46 MF पाणी आयो, पंजाब खे 49 या 52 मिसाल जे तौरु, पर हुन जी तव्हांजी आबादी तव्हां खां 3 आहे पंजाब जी। त कणिक जेका ग्रो कनि था या जेका कप ग्रो कनि था, सवाइ शुगर केन जे बाक़ी तव्हां खां 3 आबादी अथनि। हा, हुनखे इहो एडवांटेज आहे त उहो 30-40 MF पाणी यूज़ कनि था, पर तंहिं हूंदे बि हुनजी जेका एफिशिएंसी आहे, जेको वाटर अलाउंस आहे, सो सिंध को घणो घटि आहे। सिंध वारा टेक्निकल रीज़न इहो ॾींदा आहिनि त असांजी ज़मीन पोरस आहे, पाणी चुही थी वञे, असांजी ज़मीन जेका आहे असां वटि हीट घणी आहे, तंहिंजे करे असां वटि हॉट डेज़ एवरेज हॉट डेज़ ते घणा आहिनि, टेम्परेचर घणा आहिनि, पर न वेस्टेज पाणी जी सिंध में तमामु घणी आहे। ऐं सिंध में पाणी जो डाको तमामु घणो आहे, मथियो माण्हू पाणी चोराए बि थो, मथियो माण्हू पाणी वेस्ट बि करे थो। तव्हां भले पाकिस्तान इंडिया ते ॾोहो ॾे, सिंध पंजाब ते ॾोहो ॾे, पर ॾोहो असांजो सिंध में, असांजो जेको सिंध जो मथियों जेको ज़मीनदार आहे सो अहिड़ो ई ज़ालिम आहे जहिड़ो पंजाब ऐं जहिड़ो इंडिया। सही। त सिम ऐं कलर में वाह जो सबबु इहो ई आहे, हिकिड़ो सबबु इहो आहे, हिकिड़ो सबबु इहो आहे, हिकिड़ो सबबु इहो आहे किन इलाइक़नि में। बिल्कुलु। अच्छा सर, हाणे आरबीओटी ते जेकॾहिं ॻाल्हायूं पाण, आरबीओटी ते तव्हांखे मां ॾिसो सवेल मां तव्हांखे ॿुधायो त आरबीओटी जेका हिस्ट्री मूं तव्हांखे ॿुधायो, जेका रिपोर्ट आई, त आरबीओटी जेके हिन वक़्तु आरबीओटी जी टे स्कीम हली रहियूं आहिनि। हिकिड़ी जेका ओरिजिनल आरबीओटी जी स्कीम जेका बेनज़ीर साहिब शुरू कई, हमर लेक को MNV ड्रेन को मंछर, जेके पोइ डाइवर्ट करे मूं तव्हां ॿुधो दरिया में विधो, इहा स्कीम तक़रीबन अबंडन थी चुकी आहे। इन स्कीम जो जेको लास्ट PC1 जेको अप्रूव थियो हुयो, सो सम्झो त थियो हुयो 14 अरब जो, ऐं 14.7 अरब 2006 में, उन ते 14.7 अरब ख़र्च थी चुको आहे। हिन रुॻो 40 करोड़ रखियल आहिनि, पर इहे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहे इंट्रस्ट जा पैसा आहिनि ऐं वापदा जा ओवरहेड जा पैसा आहिनि। इन में कमु बंदि आहे उन तक़रीबन, पर पेपर में अचे थो छाकाणि वापदा जो ख़र्चु हलाइणो आहे, इन करे उहो पैसा उतो अॼु बुक कजे। प्रोजेक्ट मुकमिल थियो आहे, प्रोजेक्ट तक़रीबन मुंहिंजे हिसाब सां मुकमिल आहे। हीअ जेके पैसा आहिनि रुॻो इंट्रस्ट जा ऐं जेके वापदा जे ख़र्च जा पैसा आहिनि। ॿियो जेको जमाइल साहिब जेको शुरू करायो आरबीओटी 3, उहो 8.5 बिलियन जो हुयो प्रोजेक्ट, जंहिंमें 2.5 ख़र्च थियो आहे। नेक्स्ट ईयर जेको 80 करोड़ रखियल आहिनि, इन ते कमु बि जहिड़े में आहे, जो अलाइनमेंट जो जहिड़ो आहे, इन बि तंहिंजे करे हिते बि, पर इन जो बि अल्टीमेटली नुक़सानु सिंध को ई थींदो जेकॾहिं उहो जहिड़ो सेटल न थियो। इदरीस साहिब वियो, विज़िट करे आयो,
उतो कश्मीर कंदो कोॾे इनखे किथे इनखे छोड़णो आहे उहो प्रोग्राम। पर इन जे करे RBU3 जे करे असांजी गुंजाइश जेका असां RBU2 जी हिन वक़्तु जेको इम्पोर्टेंट प्रोजेक्ट आहे जेके पाण सही नमूने ॾिसो आहे RBU2 माना MNB ड्रेन मंछर खे बाईपास करे इन नाले में ईंदी। इहो नालो जेको आहे सो सुपर हाईवे कोठड़ी जामशोरो को थींदो घारे ते वञी छोड़ कंदो। इहो जेको आहे किंजर लेक जे हेठों ऐं हाले जी विचों हितो निकिरी करे वञी घारो क्रीक में छोड़ कंदो। हाणे इन ते 80% जो कमु थी वियो आहे हिकु लिहाज़ को जेको खोटराई वग़ैरह थींदी आहे स्ट्रक्चर्स रहंदा आहिनि पर काफ़ी पेटारो ताईं शायदि खोटराई थी वई आहे। बाक़ी जेको इहा आहे छाकाणि हिते हली अॻिते हली ठटे में जेको आहे सो कुझु MPs कया प्रॉब्लम मां नथो सम्झां त उहे जाइज़ प्रॉब्लम्स आहे जाइज़ इशूज़ आहे पर इट वॉज़ पोलिटिसाइज़्ड वेरी क्रिटिकल प्रोजेक्ट वॉज़ पोलिटिसाइज़्ड। ऐं इहा इंटरनल पॉलिटिक्स आहे ज़मीन जी पॉलिटिक्स आहे या पॉलिटिक्स फॉर पॉलिटिक्स आहे पर इट ख़तरनाक आहे छाकाणि जो इहो प्रोजेक्ट जेकॾहिं हाणे न थियो इहो कास्ट हिन वक़्तु जेके रफ एस्टिमेट्स मूं वटि आहिनि त इहो 40 अरब ते पहुची वियो आहे हिन वक़्तु पहुची वियो आहे। ऐं हिन ते जेको ख़र्चु जेको थियो आहे सो अञा ताईं जेको आहे सो 20 अरब अञा ताईं ख़र्चु थियो आहे। न सर कास्ट वधण त हिकिड़ो अलॻि शइ थी वई कास्ट त वधे थी उहो नुक़सानु त थींदो पर इन सां मच्छर ख़राबु थी इन्वायरमेंटल इफेक्ट अञा वधीक ख़राबु थींदा न। मच्छर ख़राबु थींदी पोइ मच्छर ओवरफ्लो को इंडस में ईंदी इंडस जो पाणी ख़राबु थींदो डाउन स्ट्रीम जो प्रॉब्लम थींदो। इहा ॻाल्हि बार बार चई वञे थी माण्हुनि खे चवंदो हा बाबा ठीकु आहे वी आर डूइंग इट। हाणे तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 64 सालनि में हिन जे लाइ जेका अलोकेशन जेका रखी वई सा बि ख़र्चु कोन थी। 14 अरब रुपया हिन ते रखिया विया फीडरल बजट में अचे थी जंहिंमें सिंध गवर्नमेंट खे 8 अरब रिलीज़ थिया सिंध गवर्नमेंट 3 को 4 अरब रिलीज़ कया प्रोजेक्ट जे लाइ। माना पीपल्स पार्टी जो सॼो दौर हिन में तक़रीबन बंदि रहियो ऐं रीज़न इहो थियो त इवन जा पैसा जेके फाइनेंस डिपार्टमेंट आया मर्कज़ खां से बि जेके आहिनि से प्रोजेक्ट न लॻा। मूंखे तव्हांजे प्रोग्राम खां पोइ मूंखे घटि फ़ोनियूं ईंदियूं आहिनि पर हिन प्रोग्राम ते मूं वटि फ़ोनियूं आयूं त जंहिंमें काफ़ी माण्हू चयो त सही इहो असांजूं नौकिरियूं वञी रहियूं आहिनि ऐं इहो जेको कमु जेको मिलियो आहे सो FWO खे मिलियल आहे। ऐं बेसिक इशू जेका आहे इनसाइड स्टोरी आहे त FWO खे जॾहिं तव्हां ॾियो था 10 अरब रुपया उतो तव्हां रिश्वत त कोन वठी सघंदो। सही ॻाल्हि आहे तंहिंजे करे तव्हां हुनखे न पैसा ॾींदो न रिश्वत वठंदो ऐं न तव्हांजो कमु हलंदो। इहो हुयो कल्चर। इन कल्चर जे करे RBU हिकिड़ो सबबु इहो आहे त इहो थियो ख़तमु इन करे बि RBU न थियो। ॿियो सबबु इहो थियो त लोअर स्ट्रीम में जिते अलाइनमेंट जो जहिड़ो आहे उते ज़मीनी लैंड एक्वाज़ जहिड़ो आहे उहो कोन थियो आहे पर इन जो सॼो नुक़सानु सिंध क़ौम खे थींदो। सिंध जी इन्वायरमेंट डिग्रेडेशन थींदी राइट बैंक जी तबाही थींदी ऐं उहो तॾहिं रियलाइज़ थींदो जॾहिं अञा जो ॻाल्हियूं हद खां वधी वेंदियूं। ऐं तॾहिं आउं चवां थो त सिंधी माण्हू सेंसिटाइज़ कोन्हे पंहिंजे इशूज़ ते। असां वटि मलीह जहिड़ा ऐं इब्राहिम जहिड़ा माण्हू कोन्हनि फसादी माण्हू असांजा जेके आहिनि निज़ामानी साहिबु कंहिं हद ताईं जहिड़ो कंदो आहे कमर ज़मा शाह ख़ुदा खे न यादि उहो जहिड़ा कंदो रहियो हुनजो पुटु बि पर इहा इफेक्टिवनेस न आहे छाकाणि हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो एंगल आहे हिकिड़ो महदूद दाइरो आहे। हीअ जेका नेशनल इशूज़ ते पाण वेही ॻाल्हायूं था हेॾे ॻाल्हियुनि सां मां नथो सम्झां त की माण्हू इन ॻाल्हि खे ध्यानु ॾियनि था ऐं इहो सिंधी माण्हू जो सिंध जी ट्रेजिडी आहे। न पर सर हाणे तव्हां इहो जहिड़ो कंदा रहिया इहे माण्हू निज़ामानी साहिबु आहे कमर ज़मा शाह साहिबु आहे या शाह साहिब जो पुटु आहे या अॻु में साईं अलीमीर शाह साहिबु हूंदा हुआ पर इहो मुंहिंजे ख़्याल में ॾह खनि अॻु जी ॻाल्हि हुई 10 खनि खां त इहे बाक़ाइदे पहुचाइणो आहे न हद ताईं सुवालात तव्हांजे सिंध असेंबलीअ जा 100 मेंबर जेके आहिनि से इन इलाइक़नि सां 50 मेंबर इलाइक़नि सां मूंखे ख़बर त केॾो इशू इहो ख़तरनाक आहे। डू दे एवर रियलाइज़ त असेंबलीअ में का रिथ पास थी आहे त RBU जो कमु छो बंदि आहे भाई जेकॾहिं RBU तव्हांखे नथो वणे त हल त कढो न। बिल्कुलु तव्हां हिकिड़ी बीमारी खे उते छॾे ॾिनो आहे ऐं तंहिंखां पोइ छा थींदो त डिके थींदी आहे बोर्ड जे करे वधीक कम ख़राबु थींदा आहिनि स्ट्रक्चर जी सार संभाल कोन थींदी आहे ऐं तव्हांजो जेको मिटीअ जो कमु आहे अर्थवर्क ख़राबु थींदो आहे त इहो को तव्हां रियलाइज़ कोन था कयो पिया जॾहिं तव्हांजूं कास्टूं डबल थी वेंदियूं ऐं जॾहिं फीडरल गवर्नमेंट पैसा ॾिए थी फीडरल गवर्नमेंट वटि पैसा अचनि त तव्हांखे प्रॉब्लम कहिड़ो आहे। सही ऐं असांजी भलाई लाइ पैसा था अचनि न ऐं सॼो भलाई लाइ पैसा हिकिड़ो नेशनल सुभाणे चवंदा त भाउ ठीकु आहे सूबाई खातो सूबाई कढो वाटर खे कढो ऐं पंजाब में को बि अहिड़े क़िस्म जो प्रोजेक्ट कोन्हे ड्रेनेज जो सिंध बि पाण ड्रेनेज प्रोजेक्ट खणी वञे पोइ तव्हां मूं मथो पिटींदो बिकॉज़ ऑफ योर इनएफिशिएंसीज़ बिकॉज़ योर नॉन कॉम्पिटेंस बिकॉज़ योर नॉन सीरियसनेस त इहो त कोन्ह थींदो न। त इहो RBU जेको इशू आहे इनखे कंहिं सो हल करिणो पवंदो RBU3 जी अलाइनमेंट खे ॾिसणो पवंदो न त वरी उहो पाणी वरी तव्हांजे अची उन इलाइक़नि खे ख़राबु कंदो। तंहिंजे करे दिस इज़ थिंग त जेको RBU करणु घुरिजे त हाणे
इन में आर्बिट्रेट तव्हांखे जेका ॿी का क्लेरिफिकेशन चए त आई एम रेडी टू गिव यू, न त पोइ वरी हलूं विस्प ते ऐं सर टाइम थियो आहे हिकिड़े ॿिए ब्रेक जो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे आख़िरी जेको पोर्शन आहे हुन में विस्प ते जेकॾहिं ॻाल्हायूं वाटर मैनेजमेंट वारे मामले ते ब्रेक तां मोटी ऐं पोइ असां चाहींदासीं असांजे नाज़रीन खे कुझु तव्हां उन ते बि ब्रीफ करे छॾियो त इहो कहिड़ो प्रोजेक्ट आहे, असां लाइ फ़ाइदेमंद आहे, नुक़सानकार आहे, छा थियो आहे छा न थियो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। साईं हाणे जेको हीअ सीडा स्टडी कराई आहे जंहिं ते तव्हां गुज़िरियल प्रोग्राम में ॿुधायो पियो त अरब रुपया खनि ख़र्च थी विया आहिनि। हाणे इहो असुलु आहे छा इन मां को फ़ाइदो थींदो असां के सिंध में आपाशी इरिगेशन वारे सेक्टर में, या इहो इम्प्लीमेंटेबल आहे बि या कोन्हे, कहिड़ियूं हुन में मेन शयूं आहिनि जेकॾहिं असांजे नाज़रीन ताईं इहा शइ तव्हां। हाणे हीअ जॾहिं एल पी ओ जी लास्ट टाइम मूं ॿुधायो त एल पी ओ जेके डैमेजिस थिया त उनखे रेस्टोर करणु वर्ल्ड बैंक पोइ स्टडीज़ करायूं, तंहिंखां पोइ पॉलिटिकल प्रेशर बिल्ड थियो। बाय द टाइम वरी 2 डेवलपमेंट्स ॿियूं थियूं, कोटरी बर इन सखर बराज ते प्रेशर जेको आहे सो वधी वियो ऐं हिते पाणी जो वधी वियो प्रेशर, जेके फिगर जेके 12, 13, 14 लख ते पहुचियो, कैपेसिटी कंस्ट्रेंट थिया। गुडू बराज जेका पाण 12 लख ते डिज़ाइन थियल आहे, 12, 12.5 त उते बि पाणी 13, 14 पहुचियो त गुडू जा प्रॉब्लम थियणु लॻा। त पोइ गवर्नमेंट उन वक़्तु देवर वर्ल्ड बैंक पाण वॉज़ इंट्रस्टेड, त वर्ल्ड बैंक हिकिड़ी पंहिंजी जीअं मूं तव्हांखे स्टडी कराई त वर्ल्ड बैंक जेको आहे सो हिकु विसिप जे नाले सां जेको प्रोग्राम जेको आहे शुरू कयो। सही। हाणे विसिप जा जेके मेजर हिकिड़ो त स्टडीज़ आहिनि, स्टडीज़ जेके आहिनि से मेजर 3 हिकिड़ो त एल पी ओ डी आहे, उन सॼी रिजीम खे जेको आहे सो चेक करिणो आहे। ऐं ॿियो जेको आहे सो सखर बराज जेको तव्हां अख़बार में पढ़ियो कल्ह काइम अली साहिब बि चयो, गुडू बराज, इहे 3 जेके स्टडीज़ आहिनि त इन्हनि जे स्टडीज़ लाइ जेके आहिनि से कोई मतिलबु आहे त $12 मिलियन इन स्टडीज़ जे लाइ रखियल आहिनि, 3 स्टडीज़ जे लाइ, जंहिंमें मेजर कंपोनेंट हिन जे स्टडीज़ जो आहे। ऐं कुल जेको आहे सो हिननि जो जेको आहे सो $175 मिलियन जो प्लान आहे जेको विसिप आहे। उन में जेको आहे सो वर्ल्ड बैंक जा $150 मिलियन जी इक्वल आहिनि, सिंध गवर्नमेंट जा $25 मिलियन जी इक्वल आहिनि। हाणे उन जेके वर्ल्ड बैंक जा 150 मिलियन जा, जंहिंमां 12 मिलियन जेके स्टडीज़ लाइ आहिनि, ॿिया बाक़ी जेके वर्क्स लाइ जेके वर्क्स जेके से प्रायोरिटीज़ जहिड़ा थींदा उहे कया वेंदा। हाणे इन में इहो लोन हूंदो 150 ऑब्वियसली वर्ल्ड बैंक जो लोन हूंदो, आइडा क्रेडिट हूंदो आहे, पर इट इज़ चीपर लोन, 40 साल हूंदो आहे। इन जेको व्याज इंट्रस्ट जो जेको आहे सो रेट 0.75 हूंदो आहे। पर फ़िलहालु इहो हिकिड़ो लोन आहे, पोइ जेकॾहिं ॿियो बि पार्टनर में अची आहे, जेकर साइज़ वधी वई त पोइ थींदो। हिन वक़्तु इन ते लोन ते जेको आहे हिन में फ़िलहालु 3 शयूं आहिनि, हिकिड़ो गुडू बैराज, सखर बैराज ऐं एल पी ओ डी। हा, एल पी ओ डी जा पोइ एल पी ओ डी वरी ॿिया कंपोनेंट्स थिया आहिनि। ऐं तव्हांखे इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधाए, पाण जॾहिं ॿिए ॾींहुं प्रोग्राम कयो त ॿिए ॾींहुं वरी इदरी साहिब पंहिंजो इन ते काफ़ी इन ते लिखियो आहे, काफ़ी दोस्तनि पढ़ियो बि हूंदो। इन ते लिखियो अथऊं ज़िक्र सिंधूअ जे खाॿे पासे वारे मास्टर प्लान जो, माना एल पी ओ डी जो मास्टर प्लान जेको पाण डिस्कस कयूं था, इदरी साहिबु इहो कल्ह जेको आहे सो छपराए छॾियो आहे, पर दोस्तनि पढ़ियो हूंदो इनखे, सुठी ॻाल्हि आहे। हाणे सुवाल आहे त इन में जेको आहे सो हिननि तमामु घणियूं स्टडीज़ करायूं, छाकाणि जेको हिन जो स्कोप जेको हुयो सो स्कोप हिन समहाउ अदर जेको वर्ल्ड बैंक जेको अचे थी भई स्कोप करे थी, त पोइ हुन में चवनि था टोटल ऑब्जेक्टिविटी था ॾिसनि पिया, भाई इन्वेस्टमेंट जे असां कयूं त इन जो कास्ट बेनिफिट कीअं थींदो। पोइ कास्ट बेनिफिट लाइ उहो सजेस्ट कंदा बाबा हिते ॿेला बि पोखियो, हिते फिशरीज़ जो बि हिते इंतज़ामु कयो, हिते लैंड लेवलिंग बि कयो, हिते तव्हां एग्रीकल्चर बि इम्प्रूव कयो, सोशल इंडिकेटर्स बि वधायो, हेल्थ फैसिलिटीज़ बि ॾियो, एजुकेशन खे बि ठीकु कयो। इन करे जंहिं करे उहो मास्टर प्लान करे उहो चवंदा आहिनि। इन करे हिकिड़ो को कागज़ कोन हूंदो आहे, पर उन में हर क़िस्म जूं जेके डेटा हूंदी आहे। ऐं हिन जेके स्टडीज़ थियूं आहिनि इन जो मुंहिंजे ख़्याल में 2-3 हज़ार सुफ़नि जा किताब आहिनि जेके मुख़्तलिफ़ सेक्टर्स खे कवर कनि था। हीअ जेको मूं वटि जेको आहिनि से समरी बुक आहिनि, जेके समरी बि 500 सुफ़नि जी आहे। हीअ जेका समरी जेका 2 वॉल्यूम आहिनि समरी जा आहिनि जेके, त इन में जेके बस आहे। त हाणे इहे जेके इन फाइनली जे सभु स्टडीज़ थी वियूं त हिननि हिकिड़ो सेट ऑफ प्रोजेक्ट्स आइडेंटिफाई कयो। जेको फर्स्ट सेट यानी पहिरें में घणा, जेको सेकंड सेट आहे जेको उन में कुल 11 प्रोजेक्ट आहे। हाणे हिन में तव्हां प्रोजेक्ट मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां, तव्हांखे अंदाज़ो लॻी वेंदो त इन जो केतिरे क़दुरु स्कोप आहे। हिन में जेको मुख्य जेको आहे सो आहे रिहेबिलिटेशन इम्प्रूवमेंट ऑफ एलिजिबिलिटी डैमेज स्ट्रक्चर्स, चूल्हीवेयर वग़ैरह जेको इन जे लाइ, इहे जेको आहे सो इन जे लाइ जेको 18 अरब आहे। ॿियो जेको आहे रिवाइवल ऑफ नेचुरल वेस्ट ड्रेन ऐं स्टॉर्म वाटर, जेको पाण ॻाल्हि कईसीं त
LPOD जेको मोह जेको आहे छोड़ ख़राबु हो त जेके ॿिया जेके घर घेर घाट हुया उन्हनि खे इम्प्रूव करिणो आहे ऐं दे थॉट अबाउट इट त बाबा हाणे इनफ इज़ इनफ पाणी एॾे घणो नथो वञी सघे गुंजाइश कोन्हे त तंहिं करे कुदरती लंघ जेके हुन पाणी जा जेको हिन इदरीस साहब पंहिंजो जेको हिन में ॾेखारियो आहे त जेको DPOD ऐं KPOD इन्हनि खे ऑपरेट कजे त उन्हनि खे ऑपरेट न रुगो उन्हनि खे ऑपरेट करे पर जेके रस्ते में जेके ॿिया घेर घट आहिनि इन खे ठाहिजे। तव्हांखे यादि हूंदो त तव्हां पाण ते डिस्कस कयो त सिंध गवर्नमेंट हिकिड़ो ऑर्डिनेंस कढियो वाटर जेके रस्ता वाटर जे करण लाइ अनफॉर्चुनेटली उन ऑर्डिनेंस अञा ताईं पूरी तरह अमल कोन थियो आहे। अगेन आई ड्रॉ योर अटेंशन माण्हुनि जो मीडिया जो त भई गवर्नमेंट करे छा थी नियत चाहे ऐं थिए छा थो। बिल्कुलु नियत इहा आई त भई 12 महीननि अंदरि ॿोॾि खां पोइ इहे सभु घर घर साफ़ थी वेंदा ऐं अॼु ॾींहं ताईं उहे रस्ता पाणीअ खे कोन मिलिया आहिनि अमल कोन थियो ॻाल्हि थी प्रैक्टिकल नियत जी। तव्हांखे ॾेखारण लाइ चई बाबा असां त कानून पास करे छॾियोसीं बाबा कानून ते अमल केरु कंदो जंहिंमें ॿेलनि जूं रुकावटूं हटाइणियूं हुयूं दरियाई बंदि ख़तमु करणा सुप्रीम कोर्ट जी जजमेंट हुई पर मेजर ॻाल्हि इहा आहे त जेको LBOD जे राह में जेको पाणी न पियो निकिरी सघे जिते पोखूं थियूं आहियूं हाणे चवंदा असांजी ज़मीन गवर्नमेंट ॾेई छॾी बाबा जे गवर्नमेंट ज़मीन ॾेई सघे त ज़मीन वठी बि सघे। बिल्कुलु लैंड एक्विज़िशन एक्ट में अहिड़ी का पाबंदी कोन्हे त तव्हां सरकारी रफ़ाए आमाल आहे तव्हां ज़मीन वापसि वठी सघो था पिया जेका तव्हांखे कंपनसेट करणो कयो पर उन ऑर्डिनेंस जे तहत जेके माण्हू पाणी जे रस्तनि में वेठा आहिनि इजाज़त हज़ाया बग़ैर इजाज़त तंहिंखे कंपनसेट न कयो वेंदो रस्ता ख़ाली कया वेंदा उहो जेको अञा ताईं कोन थियो आहे। त हिकिड़ो ॿियो इहो जेको आहे रिवाइवल ऑफ नेचुरल वाटर विद ड्रेन एंड स्टॉर्म वाटर इहो तमामु वॾो कंपोनेंट 55 अरब जो आहे। हाणे इहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हिन ते अमल कंदो माना इन जी मुख्य अमल जो हिते इशू त टियों प्रोजेक्ट आहे प्रोटेक्शन मैनग्रोव्स एंड कोस्टल एरियाज़ ऑफ लेफ्ट बैंक त मैनग्रोव्स खे रिवाइव कजे उन्हनि खे इम्प्रूव कजे इन तमर जा बेला जेके उन्हनि खे इम्प्रूव कजे त हिते जीअं मच्छी बि थिए हिते बेला बि वधनि इन्वायरमेंटल बि थिए ऐं डिग्रेडेशन सॉइल जी बि ख़तमु थिए समुंड जो चाढ़ खे बि रोके सघिजे। चोथों कंपोनेंट आहे प्राइवेटाइज़ेशन ऑफ फ्रेश ग्राउंड वाटर स्कार्प ट्यूब वेल्स। पंजो जेको आहे सो रिहेबिलिटेशन ऑफ LBOD स्कार्प ट्यूब वेल्स। छहों कंपोनेंट आहे बायोसलाइन एग्रीकल्चर बदीन ऐं ठटा में बायोसलाइन एग्रीकल्चर। सतों आहे यूज़ ऑफ ड्रेनेज वाटर फॉर फॉरेस्टेशन LBOD ऐं कोटड़ी एरिया। रिहेबिलिटेशन ऑफ देह अकड़ो 2 ऐं चोटियारी वेटलैंड कॉम्प्लेक्स जेके इहे मिठे पाणी डंडूं आहिनि। रिहेबिलिटेशन ऑफ देह अकड़ो 2 ऐं चोटियारी वेटलैंड कॉम्प्लेक्स जेके इहे मिठे पाणी डंडूं आहिनि। रिहेबिलिटेशन ऑफ कोस्ट वेटलैंड श्रिम्प एंड मड फार्मिंग इन कोस्टल एरिया ऑफ लेफ्ट बैंक माना झींगे मच्छीअ जो ऐं ब्रेकिश वाटर फिश फार्मिंग LBOD इहे सभु हिकिड़ो मल्टीपर्पज़ आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोजेक्ट इन जी कास्ट हिन वक़्तु उन्हनि 91 अरब लॻाई ऐं पोइ हुन में कास्ट एस हिननि चयो त 125 अरब जो पैकेज आहे पर हाणे को मां ॿुधो आहे को लास्ट मंथ इन ते वरी इहो रिव्यू थियो आहे त हाणे इन जा रुगो 5 कंपोनेंट आहिनि जेके वरी इदरी साहब बि पंहिंजे हिन में लिखिया आहिनि त 5 कंपोनेंट जा फ़िलहालु रखिया अथऊं बाक़ी रखी छॾिया अथऊं पोइ थी सघे थो अॻिते हली जॾहिं रिसोर्सिस थियनि उहो 5 अरब 5 कंपोनेंट में इहे 3 त साॻिया ई आहिनि साॻिया ई जेके रिहेबिलिटेशन ऑफ जेका इम्प्रूव LBOD जो रिवाइवल त इहे 5 कंपोनेंट जेका कास्ट हाणे जेको हिननि कास्ट ॾेखारी आहे सा 76 अरब आहे पर हिन एस्कालेशन मिलाए को 100 अरब जो पैकेज आहे 7 सालनि जो। पहिरियों 10 सालनि जो हुयो 125 अरब जो हाणे 100 अरब जो थींदो 7 सालनि जो। 22-23 ते मूंखे ॿुधायूं पियो त मीटिंग आहे हैदराबाद में जिते हिनखे वरी हिकिड़ो दफ़ो प्रेज़ेंटेशन कई वई। हाणे हीउ जेको बि सॼो पैकेज जेको आहे वेल एंड गुड वेल थॉट आहे तमामु घणो हिते कमु थियल आहे पर कंदो केरु सही आहे सीडा में एतिरी कैपेसिटी आहे वर्ल्ड बैंक चए थी सीडा जे थ्रू थिए पैसा सीडा खे मिलनि इरिगेशन डिपार्टमेंट जी पंहिंजी नज़र आहे पैसा आहिनि त उनखे असां कयूं हाणे वर्ल्ड बैंक ते सीडा करे सीडा जी कैपेसिटी कोन्हे सीडा जी फॉर्मेशन फाइनलाइज़ेशन कोन थी थिए सीडा जो जेको बोर्ड आहे सो परमानेंसी उन में कोन्हे सीडा जो चेयरमैन बोर्ड जो कॾहिं मिनिस्टर आहे कॾहिं मिनिस्टर कोन्हे अॼु इरिगेशन जेको मिनिस्टर ई कोन्हे सीडा इज़ विदाउट हेड सही त अहिड़े नमूने जो बोर्ड हुनजी मैनेजमेंट इहे जेके इश्यूज़ आहिनि जेके बेसिकली गवर्नेंस सां वञी फिरनि था पिया इकोनॉमिक इश्यूज़ जेकॾहिं पुअर गवर्नेंस आहे तव्हांजा इकोनॉमिक इश्यूज़ हल कोन थी सघंदा। हाणे हे जेको को वॾो प्रोग्राम कोन्हे ॾिसो न जेकॾहिं वर्ल्ड बैंक अंतर जेकॾहिं मिसाल तौर हे 100 अरब जो प्रोजेक्ट ठहे थो पियो जेकॾहिं 50-60 अरब वर्ल्ड बैंक ॾिए थी 30 अरब सिंध गवर्नमेंट ॾिए 5 अरब रुपया हर साल 6 साल में कहिड़ी ॻाल्हि आहे सही अवां वटि 150 अरब जो ADP आहे 5 अरब रुपया तव्हां हिन लाइ ॾियनि त कहिड़ी ॻाल्हि आहे पर केरु करे 5 अरब बि ॾियो वर्ल्ड बैंक जा पैसा बि अचनि पर इम्प्लीमेंटेशन जी मशीनरी न हूंदी थिंकिंग क्लियर कोन हूंदी गाइडलाइन कोन हूंदो नियत कोन हूंदी तव्हांजा इहे पैसा त धूड़ थी वेंदा जीअं त RBOD ॾिठो
जेकॾहिं RBOD ते नेकनीयत सां कमु हले हा हे 4 साल आई अश्योर यू त RBOD कंप्लीट थी वञे। अच्छा सर हाणे मनी वॉज़ नो प्रॉब्लम, मनी वॉज़ अवेलेबल, मनी घुराए सघिजे त पैसे जो प्रॉब्लम कोन हो, नियत जो प्रॉब्लम हो। बिल्कुलु अॼु बि हिन बि प्रोग्राम लाइ चवां थो, हे प्रोग्राम ठहियो आहे, हे प्रोग्राम सुठो आहे, रिलीफ ॾींदो माण्हुनि खे ऐं काफ़ी असांजा जेके पुराणा प्रॉब्लम LBOD जे ड्रेनेज वग़ैरह कंहिं हद ताईं हल थी वेंदा। वधीक त कुदरत हथ में आहे, जेकर अञा वधीक बारिश थिए थी त यू कांट हेल्प इट, पर हिकिड़ी नियत आहे, हिकिड़ो ब्लू प्रिंट साम्हूं माण्हुनि 3 साल हिन ते कमु कयो आहे, अरब रुपयो ख़र्चु थियो आहे, 40 डॉक्यूमेंट ठहिया आहिनि, 10,000 जा पेज पन्ना वेस्ट थिया आहिनि, त सुवाल आहे त इनखे ढंग ते पहुचाइजे न। इहो कीअं कंदो तव्हां, छा तव्हांजो मैकेनिज़म आहे? सर हाणे ॾिसो LBOD ते ख़दशा अॻु में बि हुआ, असांजे माहिरनि खे बि हुआ, सभिनि चयो पियो त इल डिज़ाइंड आहे, ऐं पोइ असां ॾिठो एॾियूं वॾियूं बरसातूं पयूं ऐं उहो जेके बि ख़दशा हुआ से सभु सही साबित थिया ऐं तमामु घणो नुक़सानु ॻाल्हि ॿुधो, सही साबित जी ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि आहे त आख़िर रिलीफ तव्हांखे कंहिं ॾिनो, LBOD ॾिनो न। फाइनली जेके ज़मीनूं तव्हांजूं साफ़ थियूं, भले 2 महीना लॻा, LBOD ॾिनो न। बिल्कुलु ख़दशा इन करे छा कर, LBOD ॾिसो तव्हां डिज़ाइन कयो आहे 12,000 क्यूसेक लाइ, जंहिंमें कोई आहे त जेकॾहिं तव्हांजे हेतिरनि महीननि अंदरि हेतिरा मिलीमीटर बारिश पई, मुंहिंजे ख़्याल में आहे त 5 महीननि अंदरि 500 मिलीमीटर बारिश पए त ठीकु आहे, पर जेकर 24 कलाकनि में 1000 मिलीमीटर बारिश पवंदी या 500 मिलीमीटर 24 कलाक ॿुधे 10 LBOD तव्हां उन वक़्तु कमु कोन कंदा। सर LBOD टाइटल लिंक ऐं चौधरी वियर जी ॻाल्हि पंहिंजे जाइ ते, पर पोइ बि हिन वक़्तु बि तव्हांखे रिलीफ त LBOD ॾिनो न। बिल्कुलु हाणे ॾिसो नेचुरल डिज़ास्टर आहे, तूफ़ान आयो, इहो तूफ़ान त डिज़ाइन में कोन थियल हो न। बिल्कुलु तूफ़ान त ईस्ट पाकिस्तान में बि आयो, 1000 माण्हू मरी विया, सोनामी बि आयो, तव्हांखे त ख़बर कोन्हे का बि शइ इन लाइ डिज़ाइन थींदी आहे नॉर्मल कंडीशन लाइ। यू नेवर इमेजिन इट त 102 जेको साइक्लोन सिंध में ईंदो ऐं पोइ सभु शइ खे खणी वेंदो ऐं समुंड एॾो चढ़ी ईंदो। अगरि सोनामी चढ़ी आयो, समुंड चढ़ी आयो, नुक़सानु थी वियो, यू कांट ब्लेम ऑल ब्लेम टू द प्रोजेक्ट। जेको ॾिसो डेविल्स ड्यू तव्हांखे ॾियणो पवंदो, त आउं चवां थो LBOD ख़राबु या सही, जेका अॼु बि तव्हांखे रिलीफ मिलियो त LBOD जो मिलियो ऐं हाणे बि सुभाणे बि रिलीफ तव्हांखे LBOD ॾींदो, बशर्ते तव्हां हुनखे ठाहियो, उनखे संभालियो, मालिकी कयो। हिते मालिकी कोन थी थिए शयुनि जी, अता साहब सही न। सर हाणे आउं उहो ई पियो चवणु चाहियां त LBOD जे करे नुक़सानु थियो जेको बि थियो, उनजो सॼो स्ट्रक्चर जेको तबाह थियो हिननि बरसातुनि में, उन खां पोइ वरी बि असां कुझु कोन कयो। वर्ल्ड बैंक आई, वर्ल्ड बैंक एॾी वॾी स्टडी कराई, सभु कुझु ऐं कर्ज़ु ॾियण लाइ बि तयारु आहे, पर असांजा इदारा जेके तव्हां पाण ॻाल्हि कयो था, इन जे करे वरी हाणे अॻिते हली जेकॾहिं इन क़िस्म जो को नेचुरल वरी डिज़ास्टर को अची वञे त माण्हुनि खे त ज़ाहिर आहे और नुक़सानु रसंदो, जेके माण्हू हुते रहंदा, जीअं गुज़िरियल भेरे उन्हनि भोॻियो तीअं भोॻींदा, पर हिन हुकूमत खे हिननि इदारनि खे आख़िर केरु सम्झाईंदो, केरु आहे उहो भाई हिते जे आवाम जो? इहो त असेंबलीअ जो कमु आहे सुवाल जवाबु करणु। जेकॾहिं हुकूमत कमु नथी करे त असेंबली जवाबु सुवाल जवाबु, पर जेकॾहिं असेंबली सुवाल जवाबु न कंदी ऐं रुगो मीडिया ते तव्हां असां वेही ॻाल्हाईंदासीं, में बि ग़लति ॻाल्हाईंदा हुजूं, सही, आई एम नॉट ऑल द थिंग, में बि ग़लति ॻाल्हाए हुजूं, पर सुवाल आहे त असांखे तरदीद कयो, सही तरदीद कयो, अची तव्हां मीडिया ते डिफेंड कयो पंहिंजे केस खे न, त भई RBOD ते असां छो कमु बंदि करायो आहे, अची डिफेंड कयो ऐं जस्टिफाई कयो त हिकु RBOD तव्हां बंदि करायो त भला छा कंदो, मंछर जी डिग्रेडेशन कीअं ख़तमु थींदी, अॻिते हली इहे जेको वधीक खारो पाणी ईंदो, वधीक पाणी लहंदो, बलोचिस्तान कीअं हल कंदो, तव्हां माण्हुनि खे छॾे ॾिनो, पाणी जे हवाले करे छॾियो, माण्हुनि खे तंहिंखां पोइ तव्हां जवाबदार न आहियो। इहे ॻाल्हियूं त कॾहिं घुरिजे, असेंबली इन लाइ हूंदियूं आहिनि, मेंबर इन लाइ हूंदा आहिनि, इन लाइ कोन हूंदो त पर्क्स वधाए ऐं घरनि में वेठा ऐश कनि, हर को पंहिंजा मंथनियूं वेठो वठे, नो, सही, इहो कोन्हे। हर कंहिंजो पंहिंजो रोल आहे ऐं असांजो महदूद रोल आहे, हिकिड़ो मीडिया जो रोल आहे, असांखे जेको पंहिंजो इल्मु आहे, जेको अकुल आहे, जेके कागज़ ॾिसूं था उतो पढ़ी तव्हांजे साम्हूं पेश था कयूं, मे बी रॉन्ग मे बी राइट, ठीकु आहे, ॿियो को माण्हू वेहे असां सां अची ॻाल्हाए, असां जेके अंग अखर ॾियूं था, किताबनि मां ॾियूं था, तरदीद कयो, बजट किताबनि में जेकी छपिजे थो उहो था ॾियूं पिया, वाटर रेट कोन वरितो अथव, बजट में लिखियलु आहे, तव्हांजो जेके चार्जिस वधायो था पिया बजट में लिखियलु आहे, ऐं नथो कमु थिए उहो माण्हू पाण दाहूं था कनि पिया। तव्हां रोज़ानो ॾिसो त माण्हू दाहूं कयूं वेठा आहिनि, वाटर वेस्टेज थिए, डायरेक्ट आउटलेट सां पाणी खयो थो वञे, इलीगल कम था थियनि। एशियन बैंक जी ख़ुदि रिपोर्ट शायदि आहे त तव्हांजे टंडे अलियारा इलाइक़े में घणा डायरेक्ट आउटलेट आहिनि, माण्हू बदियुनि जे जेल जे ॿाहिरि वेठा आहिनि, त असांखे जेल में वेझो पाणी त मिलंदो, बिल्कुलु, ऐं असांखे पाणी कोन थो मिले, मथे पाणी चोरी थिए थो, मथे पाणी वेस्ट थिए थो, इहे सभु ॻाल्हियूं फैक्ट्स आहिनि या कोन्हनि? बिल्कुलु, जेकॾहिं कोन्हनि, इफ आई एम रॉन्ग कम एंड प्रूव इट, आई एम रॉन्ग, मीडिया चरी त कोन थी आहे। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी, प्रोग्राम जो टाइम ख़तमु पियो थिए। हा नाज़रीन, कुरैशी साहिब जिन जो ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आहिनि, ख़ासि करे असां ॿिन्ही प्रोग्राम्स में ॻाल्हायो सिंध जी ड्रेनेज जूं जेके स्कीमूं आहिनि उन हवाले सां, ऐं हीउ जेको नओं वाटर सेक्टर इम्प्रूवमेंट प्लान
जेको आयो आहे वर्ल्ड बैंक जो, इन हवाले सां बि कमु थियणु खपे। वॾो प्रोजेक्ट आहे RBOD जो कमु अध में रहियल आहे, उहो बि जेतोणीकि वफ़ाक़ी हुकूमत फंड त हर साल जारी करे थी, पर सिंध हुकूमत जो ख़बर न आहे कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि जो उहे पैसा ख़र्च नथा थियनि ऐं उहो प्रोजेक्ट अञा ताईं मुकमिल न आहे थी सघियो। ऐं इहो प्रोजेक्ट मुकमिल न थियो त जीअं अॻु में बोर्ड जे करे जेका तबाही आई असांजे राइट बैंक ते, वरी बि इन क़िस्म जी तबाही खां हाणे बची कोन सघंदासीं जेकॾहिं इहो प्रोजेक्ट वक़्त सिर मुकमिल न थियो। वरी बि असां इहा ॻाल्हि हुकुमरान जे अॻियां था रखूं त उहे जेके सिंध जे जियापे जा हीअ मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट आहिनि उन्हनि खे अवलियत जे बुनियादनि ते जल्द खां जल्द मुकमिल कराइनि, त जीअं सिंध जा माण्हू जेके कुदरती आफ़तुनि जो शिकार त हुई आहिनि, हिन क़िस्म जी इंसानी आफ़तुनि जो मुस्तक़बिल में शिकार न थियनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अलावाही।